दोस्तों आऊं कल जी अवामी प्रेस क्लब मलीर का खबरों का वांदो थी आऊं घर पहुतुसि ऐं उते मोटरसाइकिल आऊं पंहिंजी काहे आऊं वयुसि सूमर बाज़ार गुलशन हदीद वारी ॿार स्पॉट ते मूं गाॾी बीहारी जिते ॿियनि जूं गाॾियूं बि बीठियूं हुयूं। वरी 5 मिंटनि जे लाइ मूं गाॾी बीहारे बसि सब्ज़ी वठी ऐं मोटी आयो ॾिठुसि त मुंहिंजी मोटरसाइकिल गुम हुई ऐं चोरी थी चुकी हुई। जंहिंखां पोइ मां स्ट्रीट टाउन थाणे ते वियुसि ऐं SHO ख़ालिद अब्बासी साहब सां मिलियुसि। हुननि चयो त असां कोशिशि कयूं था त तव्हांखे जेको आहे मोटरसाइकिल जी बाक़ी जेको आहे NC ईअं कची जेको आहे कटे ऐं मूंखे रवानो कयो वियो आहे न फ़िलहाल। पर अञा ताईं माना 24 कलाक गुज़री चुका आहिनि, मोटरसाइकिल जी का ख़बर कोन्हे। का नई मोटरसाइकिल हुई ऐं मोटरसाइकिल त माना वई त जेका वई, पर जेको असांजो जेको समाज जी जेका उथल पुथल आहे जिते सहाफ़ी बि रहनि था, वकील बि रहनि था, फ़नकार बि रहनि था, ॿियूं शख़्सियतूं रहनि थियूं, जॾहिं उहे ई जेको आहे सो गैर महफ़ूज़ बणियल आहिनि, उन्हनि खे को तहफ़ुज़ कोन्हे को, उन्हनि जूं गाॾियूं चोरी पियूं थियनि। आए ॾींहुं गुलशन हदीद में लुट मार ऐं फुर लुट आम थी वई आहे। उते असीं केतिरा ई दफ़ा जेको आहे सो अॻु बि इहे ई दाऊं कंदा रहिया आहियूं त बाबा गुलशन हदीद में जेको आहे सो फुर लुट आम थी वई आहे। सो बहरहाल असांजो हिकिड़ो इहो नंढिड़ो एहतिजाज आहे त जेको आहे सो अमन अमान खे बहाल करायो वञे ऐं गुलशन हदीद जे अवाम खे सुख जो साहु खणणु ॾिनो वञे।